ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। ॿ माण्हू स्वर्ग जे दरवाज़े ते पहुचनि था। पहिरियों माण्हू दरवाज़े खे खटखटाए थो। अंदरां हुन खां सुवाल था पुछनि, छा तूं शादीशुदा आहीं? हू चए थो, हा महाराज, मां शादीशुदा आहियां। त भॻवानु चए थो, हिनखे अंदरि खणो। हिन जेके बि गुनाह या ग़लतियूं धरतीअ ते कयूं, उनजी सज़ा ही पहिरीं पाए चुको आहे। हिनखे अंदरि अचणु। ॿियो माण्हू चए थो, इहे त ॿुधे थो सॼो, चए थो इहा सुठी आइडिया आहे। उनखां पुछनि था, ॿिए माण्हू खां पुछनि था, भई तूं शादीशुदा आहीं? चए थो, हा, मां 2 शादियूं कयूं। भॻवानु चए थो, हिते बेवकूफ़नि जी जॻह न आहे। जेको पंहिंजी पहिरीं ग़लतीअ मां न सिखे, वरी साॻी ग़लती ॿी करे, उनखे असां वॾो बेवकूफ़ चवंदा आहियूं। हिनखे वरी धरतीअ ते मोकिलियो। चओ ओम साईं राम।